बादशाह ये जो खैर, बादशाह ये जो खैर। मीर साहब जन सरकार ने जो है असां ॿुधो आहे त लाहौर लाइ तमामु घणी तयारी थी विया आहिनि। जी सरकार ॾिसो पिया न, असां सभु ॾिसूं पिया। साईं, सरकार वॾे खे केरु चए? हिन मौक़े ते त इहो चवणु दुश्वार आहे। असीं हिन ॻाल्हि ते हैरान न आहियूं त हू लाहौर वञनि था, पर असीं चाहियूं था त रियासत जे खज़ाने खे ईअं ख़ाली न कयो वञे। तव्हां ॾिसो पिया न, सरकार इनामनि में सोन चांदी पाणी वांगुरु बहाए। सरकार वॾे त माण्हुनि लाइ कासिम दौड़ाए छॾिया ऐं चवनि पिया त ईंदड़ हफ़्ते जो सुबुह जो काफ़िलो वठी रवाना। सरकार वॾा भली लाहौर वञे, असांखे सम्झणो आहे कीअं करे। तव्हां जो किरियूं पियूं हूंदियूं आहियो त मां खिलंदो आहियां तव्हां ते जो तव्हां मूंखे किलो कयो। छो ख़ैर त आहे? एॾा तकिड़ा आया आहियो। ख़ैर ई आहे, ॻाल्हि ई अहिड़ी आहे। ज़रूरी ॻाल्हि आहे। ख़ैर त आहे, कुझु त ॿुधायो, एॾा उतावला ऐं परेशान थी आया आहियो। न उतावलो आहियां न परेशान आहियां। तॾहिं बि सभु हैरान आहियां। मियां, माण्हू तव्हांखे ॾिसी हैरान थींदा आहिनि ऐं तव्हां बि हैरान आहियो। इन ॻाल्हि मूंखे हैरान करे छॾियो आहे। फरीदा खातून, ॻाल्हि ई अहिड़ी आहे जो तव्हां बि ॿुधंदव त हैरान। तव्हां छा पूरो लाहौर हैरान थी। अंग्रेज सरकार वाइड़ी थी वेंदी ऐं परे परे ताईं रियासतुनि जा शहज़ादा राजा महाराजा त धंधे आंदी वेंदा। छो भला कुझु ओलह खां उभरण वारो आहे? कुझु ईअं ई सही, तुंहिंजी ज़िंदगीअ जो आसमान ते सिज ओलह सही उगदे। अच्छा, इहो वरी कीअं? मीर साहब जो कासिद आयो आहे। कासिद त ईंदा रहंदा आहिनि, पहिरियों कासिद त कोन्हे को। रोकड़ बि त घुराईंदा रहंदा आहिनि। हा, पर मीर साहब जो ख़त बि त आयो आहे। मीर साहब जहिड़ा रत सां लिखियल ख़त अवल बि त सांढे रखिया अथनि। मीर साहब जी दिलि इन्हनि में ई त ठिकंदे नज़र ईंदी अथनि। पूरी ॻाल्हि त ॿुधंदी करे। तव्हां त खणी ॻाल्हि कयो, एॾी घणी देरि कई अथव। इहा पुरानी आदत अथनि। तुंहिंजी आदतुनि जी मूंखे ख़बर। तूं त बसि करे वेंदी कर। भला ॿुधायो बि। तव्हां ही ख़त त पढ़ी ॾिसो। ख़ासि ॻाल्हि आहे छा? किथे मीर साहब पाण खां नाराज़ थी हथ सां कोन कढिया आहिनि। ईअं हाणे उन्हनि जे बस में कोन्हे। हा, इक़बाल सही थी चए। मीर साहब ईंदड़ हफ़्ते पाण अची रहिया। न सिर्फ़ पाण अची रहिया आहिनि, पर मीर साहब सां गॾु तॾहिं कॾहिं मीर साहब पीरनि फ़क़ीरनि मीरनि सरदारनि जी पूरी ट्रेन भराए अची रहियो ऐं चवनि था त जेकॾहिं बाली कोई बि राज़ी न थी त लाहौर जी हिकु हिकु शख़्स खे ॾिसी उन खां अलावा पंहिंजा पंहिंजे मिटनि माइटनि जा मुर्शिद बि उन ट्रेन में अची रहिया। न न, कोई तकलीफ़ न कर। असांखे उहो बि बाज़ारि वञिणो आहे। असां वञूं था।
दिल सां दिल भरे जी है पियो ही हाल दिल जो चई जो बिरह जी बाज़ार में भी सिर जो सौदो मूं कयो क़दुरु मुंहिंजो कोन थियो अफ़सोस थियो क़दुरु मुंहिंजो कोन थियो अफ़सोस आहे सिर ॾेई पधरा पियासीं रहम तोखे न पियो हीअ न लथड़ी मूं ख़बर इहो तूं बि थींदे बेवफ़ा पक लखूं मां छा पुछां तक़दीर मूंखे न ॾसियो दाग़ दिलि थिया रोज़ रोशन बाहे लॻा मुंहिंजा पिरी दाग़ दिलि थिया रोज़ रोशन माहे लॻा मुंहिंजा पिरी जामो जीअं रूह निकिरे दिल त दिल पर खे ॾिजो बेवफ़ा सां नींह आहे सिर प्रेम पंहिंजो फिदा बेवफ़ा सां नींह लाए सिर कयो पंहिंजो फिदा नाज़ चुप हाणे रहो पंहिंजो न कंहिं मूंखे कयो दिलि सां दिलि पर जे अॻियो ही हाल दिलि जो चई ॾिजो विरह जे बाज़ार में बि सिर जो सौदो मूं कयो लाहौर जी करण वारे सिलसिले में अञा तक छा रहियल आहे सरकार सब कुछ तैयार आहे समूरनि पीरनि फ़क़ीरनि ऐं अमीरनि खे इत्तला थी वियो आहे सरकार बैरागी उहे बि तैयार आहिनि सरकार पर वक़्त जो बि ॾियराए था रहनि सरकार अहिड़ियुनि हालतुनि ऐं कैफ़ियतुनि में वक़्तु बीठल ई लॻंदो आहे सरकार चओ त हिन सहरा में गुल खिलनि हा असीं चाहियूं था त केसियूं दिलबर जी तेज़ रवाना थियूं केसियूं जीअ जी पिराइण जे लाइ को बंदोबस्तु कयो सरकार ॾियणी अची वेंदियूं कॾहिं कॾहिं ईअं लॻंदो आहे इहो इश्क असांजे लाइ आज़ादु बणिजी वियो आहे ऐं कॾहिं कॾहिं वरी ईअं लॻंदो आहे जहाज़ जे ज़िंदगीअ में को रंग भरे छॾियो आहे शाही हकीम सां गॾु जल्दी कुझु था पियो खाराए शायदि सिर्फ़ु ख़बर नाहे त इश्क माण्हू खे कमज़ोर नाहे कंदो जेतिरो जुदाई कमज़ोर कंदी आहे हिजर जूं रातियूं गुज़ारे रखी बीमार सम्झणु गलत आहे जी सरकार शाही हकीम खे बि त बस जो फर्ज़ अदा करणो आहे न सरकार असीं इश्क इबादत में आहियूं हाणे अची मूंखे चयो त चिंताऊं कोन वठाईंदासीं हुनखे चइजो त दर्द जो कहिड़ो दारू कहिड़ी दवा थींदी आहे असां ॼाणे पुड़ियूं न पीअंदा असीं जुदाई जो ज़हर तबी पी रहिया आहियूं